बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, मीरपुर ख़ास जी लोकेशन ते आहियूं ऐं लास्ट टाइम जेका असां कणिक पोखी हुई तव्हांखे नालो न पिया ॿुधायूं, बहरहाल नाले जो को मसइलो कोन्हे को। उन में असां ॾिनो हुयोसीं पोटाश शुरूआति में, ह्यूमिक एसिड लॻायोसीं ऐं असां NPG बोरियूं लॻायूं हुयूं 3 बोरियूं। ठीकु आहे। हाणे ही ॿनी असांजी जेका आहे असां तव्हांखे ॿुधायोसीं त माना 2 एकड़ या 2.5 एकड़ थिए थी, छाकाणि त हिते पैमाइश वारो सिलसिलो कोन्हे को, पर ही जेका टोटल असांखे ॿनी मिली आहे उहा 2.5 एकड़ आहे। 60 kg पर एकड़ जे हिसाब सां असां जेको आहे ॿिज लॻायोसीं ऐं हिन में जेके आहे सूरत हाल इहा बीठी आहे। पहिरियों पाणी असां लॻायोसीं, थोरो असांखे ख़दशा हुया, थोरा असांखे मतिलबु जेके डाउट हुया त लटियासी विहारियासी ॿनी आहे त मतां पाणी जल्दी घुरे। इन जे करे मां पंहिंजूं सभु मसरूफ़ियात छॾे करे अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं 10 तारीख़ आहे। असांजी पोखी ही मुंहिंजे ख़्याल में थी हुई 10 ॾींहं अॻु में, 1 तारीख़ ते या मतिलबु 31 अक्टूबर ते असांजी पोखी थी हुई। बहरहाल ओवरऑल जेका असांजी मतिलबु ख़दशात हुया हिते ॾिसी करे असांखे ॾाढो ख़ुशी थी, छो जो मां हिन खे हारी जेको असांजो हुयो उनखे चयोसीं त बाबा हिन खे पाणी असां भरपूर, पहिरियों पाणी भरपूर ॾींदासीं, छाकाणि त ॿनी में भंजू ॾाढो हुयो। एक्सीलेंट जर्मिनेशन थी आहे ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते बि जेको आहे असां तव्हांखे हिन जे ॿुधायूं था। ही मां तव्हांखे जर्मिनेशन हिन जी ॾेखारियां थो। कैमरा जेकॾहिं तव्हांखे ॾिसण में अचे थो त हीअ जर्मिनेशन हिन जी तव्हां चेक कयो, ॾाढी बहितरीनु जर्मिनेशन थी आहे। हाणे असां हिन में छा कंदासीं, जेको असां पोटाश रहायो हुयो, पोटाश असांजो जेको मतिलबु जेको असांजो मतिलबु असां 25 kg हुया, 25 kg हुया पोटाश जा, त असां हुनखे अधु ॾिनो हुयोसीं हिन में फर्टिलाइज़र ॿिज इन्हनि सां मिक्स करे, ऐं अधु पोटाश जेको असां रखियो हुयो उहो हाणे इंशाअल्लाह हिन ते अप्लाई कंदासीं। 1 बोरी असां हिन खे यूरिया जी ॾींदासीं ऐं 1 बोरी असां जेको आहे यूरिया जी ॾींदासीं ऐं ज़िंक ॾींदासीं असां हिन खे 3 बैग ॾींदासीं। 4 kg जो हिकिड़ो बैग आहे, 4 kg जो हिकिड़ो बैग आहे ज़िंक, उन में आहे मुंहिंजे ख़्याल में 7% ज़िंक आहे। बहरहाल उहा बि जेका कैलकुलेशन हूंदी उहा करे वठंदासीं ऐं इंग्रीडियंट्स जेके उन में आहिनि। पोटाश सां गॾु असांजो सल्फर बि आहे, बहितरीनु प्रोडक्ट आहे। सल्फर जी असां आबादगारनि खे रिकमेंडेशन ॾींदा आहियूं। आबादगार दोस्तों, हाणे ॾिसो असांखे माना जेको ख़दशो हुयो त हिन में असांजो पहिरियों पाणी मतां 8 ॾींहं ते लॻे या 10 ॾींहं ते लॻे या 15 ॾींहं ते लॻे, हाणे सुभाणे आहे पाणी जो वारो, पर हिन ज़मीन में मॉइस्चर तमामु ज़्यादा आहे, मॉइस्चर आहे, त हाणे हेतिरो ही तव्हां ॾिसो त हिन खे असां जेको आहे जल्दी पाणी कोन ॾींदासीं। इन ॻाल्हि जो तव्हां बि ख़्यालु कजो। भले कणिक जो फ़सुलु जेको असां ही मतिलबु ब्रॉडकास्ट छट कई आहे, बंजू खाई मतिलबु बहितरीनु तरीक़े सां पंहिंजी जेको आहे ॿूटो पंहिंजे ताक़त सां निकिरे, ॿनी पंहिंजो ज़ोर लॻाए ॿूटे खे न्यूट्रिएंट्स मिलनि। उन खां पोइ जेको आहे असां कंदासीं छा चवंदा आहिनि त पाणी हिनखे ॾींदासीं। पहिरें पाणी खे पोटाश जेको असांजो रहियल हुयो उहो ॾींदासीं ऐं ज़िंक असां ॾींदासीं 3 पैक जेके आहिनि 4 kg जा, 4 kg जा, ऐं 1 बोरी असां ॾींदासीं यूरिया जी। हिन खे बहितरीनु पाणी लॻाईंदासीं, मतिलबु छो जो 15 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं पाणी लॻाईंदासीं हिन खे पाणी जी ज़रूरत हूंदी, मुनासिबु पूरो पाणी। मतिलबु ईअं आहे त ईअं पाणी न लॻाईंदासीं जो ॿूटो सफ़ा माना स्ट्रेस में अची वञे, ॿूटे खे मतिलबु हेठां साड़ वग़ैरह थिए। ठीकु आहे। शाम जे टाइम ते हिन खे इहे 3 शयूं गॾाए करे ऐं असां अप्लाई कंदासीं। पोटाश पाउडर फार्म में हुयो, त हाणे पहिरियां असां गॾायोसीं मतिलबु भाण सां गॾु ऐं ॿिज सां गॾु। हाणे उहो पोटाश जो जेको अधु असांजो 12.5 किलो या 12 किलो या 10 किलो जेको बि रहियल आहे उहो असां ॾींदासीं खंधी में। उन खे ॻारे करे उन खे जेको आहे उनजो लिक्विड ठाहे करे असां हिन खे अप्लाई कंदासीं खंधी में। अलाह पाक आसानी कंदो। मीरपुर ख़ास जी लोकेशन में हीअ असांजो जेको ॿियो विज़िट आहे, इमीडिएटली असांखे विज़िट करिणो पइजी वियो। जिन्स बहितरीनु आहे। आबादगार दोस्तों ॾिसो, जिन्स जो नालो ॿुधाइण जो हिकिड़ो ॿियो बि रीज़न तव्हांखे ॿुधायां त हीअ असां इन जे करे जिन्स जो नालो नथा ॿुधायूं त ॾिसो जंहिं सिस्टम में जंहिं भरम सां असांखे मिली आहे हीअ जिन्स, त इहा जिन्स ॾिसूं था त असांखे पैदावार कीअं थी ॾिए। इहा जिन्स असां वटि नवाबशाह 60 माइल एरिया में बि लॻल आहे। ठीकु आहे।
त मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त हाणे जेकॾहिं असांखे माना हिन जिन्स जी परफॉर्मेंस ॾिसणी आहे, जिन्स जी कारकर्दगी ॾिसणी आहे, त असां छा कंदासीं त हिन खे मल्टी लोकेशन ते लॻायो आहे। टंडोजाम में बि लॻायो आहे, मीरपुर ख़ास में बि लॻायो आहे, उन खां अलावा असां हिन खे लॻायो आहे नवाबशाह जी लोकेशन ते। अलाह कंदो आसानी थींदी इंशाअल्लाह ताला। किथे असांजा इंग्रीडियंट्स ज़्यादा आहिनि, न्यूट्रिएंट्स ज़्यादा आहिनि, फर्टिलाइज़र असांजो अलॻि अलॻि रेसिपीज़ आहिनि, पर हाणे उन खां अलावा बि जेकॾहिं असांजी माना हीअ अची थी वञे 70-75 मण पर एकड़ जे हिसाब सां, या 60-65 मण जे पर एकड़ जे हिसाब सां, त असां एवरेज कढंदासीं त असांजो जेको आहे 3 लोकेशन ते इहा कीअं थी परफॉर्म करे। वेराइटी जा करेक्टर तव्हांखे असां ॿुधाया आहिनि त रस्ट रेजिस्टेंट आहे, डार्फिंग वेराइटी आहे, नंढे कद जी वेराइटी आहे, ठीकु आहे, हाई यील्डिंग आहे, खाइण जी क्वालिटी बहितरीनु अथसि। उन खां अलावा टेलरिंग कैपेसिटी ज़बरदस्त अथसि। वधीक इंशाअल्लाह ताला थोरो हीअ मथे अचे, टेलरिंग ते अचे। ॾिसूं था त हींअर हिन जो हिकिड़ो ई पन निकितो आहे, तव्हां हीअ ॾिसो। जर्मिनेशन असांखे जेके हुया माना त अलहमदिल्ला ॿिज भलो हुयो त जर्मिनेशन असांजे फोटड़नि जो बहितरीनु थियो आहे। ॿनी जे हवाले सां डाउट हुया, अलहमदिल्ला उहे बि क्लियर थी विया। हाणे पाणी असांजो ज़हन ठही वियो आहे त पाणी असां हिन खे कीअं ॾींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में हिन लोकेशन ते तव्हांखे असां मिलंदासीं। महिरबानी, थैंक्यू।